झोल भरिसां दिलोर लॻ पीपी जे चूंडियल चेयरमैन आबिद हुसैन कलोई जी रैली ते नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग। रैली ते लठंदो वसकारो आबिद हुसैन कलोई जी कार जा शीशा चिकनाचूर, केतिराई ज़ख़्मी। सवे माण्हुनि ऐं गाॾियुनि जी सूरत में इलेक्शन खटण जी ख़ुशी में पंहिंजे तक जी आवाम जो शुक्रियो अदा करण लाइ ॻोठ धणी परतो वॿ रैली वञी रही हुई त काके पीर लॻ नामालूम माण्हुनि रैली जे मथां फायरिंग करे लठनि ऐं कुहाड़ियुनि सां हमलो कयो, जंहिं जे नतीजे में पीपी जे चूंडियल चेयरमैन आबिद हुसैन कलोई जी कार मथां हमलो करे ॾिनो, जंहिं जे नतीजे में कार जा शीशा भॼी पिया। सवे माण्हुनि आबिद हुसैन कलोई खे बचाए वरितो, जंहिं ते दलूर झोल रोड ते सवे पीपी कारकुननि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।